साईं, नैना जी ख़बर पई तो उनखे पकड़ियो त नहीं या न? न ज़रीना बेगम, अञा ताईं नैना ऐं मूसा मुंहिंजे अमरान खे हथ न आहिनि आया। हा, बाक़ी हाणे घणो वक़्तु बची बि कोन सघंदा। एतिरनि माण्हुनि हूंदे बि अञा उनखे पकड़े न आहिनि सघिया। ज़रीना बेगम, जेकॾहिं हुजनि हा खुलियल मैदान में त कॾो को हथ अची वञनि हा। आहिनि जबल में, ऐं तोखे इहा बि ख़बर न आहे त पहाड़ुनि में पुलिस बि ॾोहारियुनि खे गिरफ़्तार नाहे करे सघंदी। साईं, एतिरा माण्हू आहिनि उनजे पुठियां त पोइ तमामु जल्द हिते मारे खणी ईंदसि। छोकिरी मथां नज़र रख, ऐं हा, घणी सख़्ती बि न कजांसि त किथे वञी मीर खे इहो न ॿुधाए त राति ॾींहुं हुन ते तशदुद थींदो हुयो। ऐं जेकॾहिं मीर खे तव्हां ॾिनी न छोकिरी त मीर अहिड़ो ख़रदिमाग़ आहे जो भर में वेही ॾींदो बंदूक। साईं, अवेल सवेल हुन छोरीअ खे दड़का ॾींदी आहियां, बाक़ी मूं हुनजे मथां हथ न आहे खयो। केॾी महिल जो मुर्ब त केॾी महिल दड़को था मां कोई ॾींदी रहो, जीअं छोरी हिते मात में रहे। ॻाल्हि सम्झ में नथी अचे त सजावल कीअं मो, पर जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे त पोइ तॾो छो कोन कयूंसि? साईं, मूंखे त ईअं थो लॻे त सजावल तव्हांखे धोखे ॾियण जी कोशिश पियो करे। मां त सजावल सां ठाह करण वियोसि, पोइ हू मूंसां धोखो छो कंदो? सजावल समूरी ताक़त पाण वटि रखण थो चाहे, ऐं तव्हांजे हूंदे सजावल जो इहो ख्वाब कॾहिं बि पूरो कोन थींदो। हाणे हू पाण खे कुझु वक़्तु ग़ाइब रखंदो ऐं पोइ ओचितो हमिलो करे मूंखे पूरो कंदो, पर हुनजी सोच खां मां घणो अॻिते सोचींदो आहियां ज़रीना बेगम। इन करे सजावल खे इन चाल में मां कॾहिं बि कामयाब थियण कोन ॾींदुसि। साईं, नैना जो छा थियो? हाशियो सभु हवाल ॾिना आहिनि फोन ते, हू मूंसां जे पोयां आहिनि, पर अञा ताईं हुननि ते काबू न आहिनि पाए सघिया। पूरो धण आहे माण्हुनि जो साईं, हिकिड़े मूसा खे मारे नथा सघनि। मूं हुननि खे रोके छॾियो आहे ज़रीना बेगम त नैना ऐं मूसा मूंखे ज़िंदा खपनि। ज़िंदा पकड़ण जे चकर में साईं मूसा उन्हनि खां निकिरी वेंदो। कोशिश त कंदा त हू हुननि खे ज़िंदा पकड़े सघनि, पर जेकॾहिं हथ न आया त पोइ मारे हुननि जा लाश हिते खणी ईंदा। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।